अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला। अब सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म जी आमद दौरान सिंध हुकूमत के आगाह न कयो वियो। इमरान खान जेके ऐलान कया उहे PSDC में शामिल हुआ। चयो वियो त सूबे में तरक्याती कमनि लाइ सिंध हुकूमत सहकार नथी करे। सिंध हुकूमत हर उहो कम कंदी जंहिंसां आवाम जो भलो थिए। ॿुधायो वञे त KMC ॿियनि इदारनि जी तबाही जो ज़िम्मेवार केरु आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो दावा ऐं ऐलान त कया वेंदा पर उन ते अमल दरामद नाहे कयो वेंदो। नाइल तरीननि सां शौकत तरीन कहिड़ी बहितरी आणींदो। वागू वांगुरु ॻोढ़ा ॻाणींदड़ आदमशुमारी ते हाणे ख़ामोश छो आहे। वज़ीर आज़म खां समूरा इतिहादी नाराज़ आहिनि। तहरीक इंसाफ जे 30 नाराज़ मेंबरनि जी जहांगीर तरीन जे घर गॾिजाणी। तहरीक इंसाफ जे नाराज़ मेंबरनि पारां इस्तीफ़ाऊं ॾियण जी आछ। मेंबरनि जो चवणु आहे त नाइंसाफ़ियूं जारी रहियूं त इस्तीफ़ाउनि जो ऑप्शन मौजूदु आहे। वफ़ाक़ी सरकार पारां राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करण जो ऐलान। राणा सनाउल्लाह ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वेंदो। कंहिंखे इजाज़त न ॾिबी त हू सरकारी ऑफिसरनि खे धमकियूं ॾे। मुल्क जी आईनी हदुनि में रही सियासत करणी पवंदी। सुदे समावारी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जूं रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं राणा सनाउल्लाह गुज़िरियल ॾींहुं मुतहिदा सरबराह ऐं मज़हबी तंज़ीम वारी ॿोली इस्तेमाल कई। मजबूरी तहत सोशल मीडिया खे बंदि करणो पियो। हुकूमत बहितर तरीक़े सां सूरतहाल ते ज़ाब्तो आंदो। केर बि हुकूमत खे ताक़त ज़रिए दबाए नथो सघे। पाकिस्तान जी रियासत हरगिज़ कमज़ोर रियासत नाहे। तहरीक लबैक पाकिस्तान रियासती रट खे चैलेंज कयो। केर बि कानून ऐं आईन खां मथां नाहे। वज़ीर आज़म इमरान खान जो ट्वीट चवे थो TLP ख़िलाफ़ दहशतगर्दी ट्रोड़ कानून तहत कदम खयो। TLP अवाम ऐं सिक्योरिटी फोर्सिस ते हमला कया। असां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन खे नज़रअंदाज़ नथा करे सघूं। PTI अॻवान जहांगीर तरीन चयो आहे त ख़बर नाहे त केरु किरदार कशी करे रहियो आहे पर ख़बर पइजी वेंदी। मुंहिंजे ख़िलाफ़ 3 FIRs में खंड जी क़ीमत वधाइण जो इल्ज़ाम न आहे। सियासत में अची कारोबार शुरू नाहे कयो। बेबुनियाद ऐं कूड़ियूं कहाणियूं ठाहियूं पियूं वञनि। नथो ॼाणा मुंहिंजे ख़िलाफ़ केरु ॻाल्हियूं करे रहियो आहे। पहिरियां आबादगार हुयुसि ऐं पोइ कारोबार में आयुसि। उन खां पोइ सियासत में आयुसि। सियासत सां कारोबार नाहे कयो। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी। कोरोना वायरस वधीक 112 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 16,094 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,976 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 7,50,158 थी वियो। ऐं छाछरो वेझो ॻोठ नेबलो में चुल्ह मां चिणग उथण सबबि 8 घर सड़ी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो पहुची न सघियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणण में रुधल।